परॾेही मामलनि वारे वज़ीर ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत ते सकर हवाई अॾे ते डोनर एजेंसियुनि जे अमलदारनि ऐं सफ़ीरनि जो इजलास। वॾो वज़ीर मादली शाह, वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद शाह, DG FMO आफ्ताब चौधरी, मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सिफ़ारतकार, गॾियल क़ौमनि ऐं ॿिनि इदारनि जा नुमाइंदा बि शरीक। इजलास में ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त बरसातनि सबबि पूरो पाकिस्तान बुरी रीति मुतासिर थियो। गुडू ऐं सखर बैराज में मथां दर्जे जी ॿोझ सबबि ड्रेनेज जो सिस्टम कमु न पियो करे। कचा तोड़े पगागर ॿुॾी विया आहिनि, माण्हू बेघर थिया आहिनि। 3,35,000 मीलियन जा फसल तबाह थी विया। इजलास में ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सूबे में रोड नेटवर्क ख़तम थी वियो आहे। तामीर लाइ 860 मिलियन रुपया ख़र्च थींदा। ज़रात रोड नेटवर्क माण्हुनि जो रोज़गार बहाल करणो आहे। ज़रात बहाल करण लाइ ज़रई मशीनरी जी ज़रूरत पवंदी। वज़ीर आज़म KP लाइ 10 अरब रुपयनि जी ग्रांट जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त फ़ौज सूबाई हुकूमतनि सां गॾिजी मुतासिर जी बहाली लाइ कमु करे रही आहे। सिंध ऐं बलूचिस्तान में फसल तबाह थिया। कांचो मां माण्हुनि खे बसनि ज़रिए कढियो पियो वञे। फ़ौज माण्हुनि जी मदद करे रही आहे। माण्हुनि खे रेस्क्यू करण ते हू फ़ौज जा थोराइता आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे कांचो में ॿोझ जी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। मंछर खे कढण बाबति फ़ैसिलो अॼु कयो वेंदो। वॾो वज़ीर मादली शाह अॼु सेवण पहुचंदो। वॾो वज़ीर मंछर बाबति आपाशी, पाक फ़ौज जे अमलदारनि समेत मुख़्तलिफ़ इदारनि जे अमलदारनि सां अहम इजलास जी सदारत कंदो ऐं मंछर खे कढण बाबति अहम फ़ैसिला कया वेंदा। बोर्ड जो पानी खैरपुर नाथन शाह शहर में दाख़िल। पानी खैरपुर नाथन शाह शहर के चइनी पासनि खां घेरे हेठि आणे बाद मीर हसन रोड ऐं मेन रोड ज़रिए शहर में दाख़िल थियण शुरू थी वियो। खैरपुर नाथन शाह जे गिड स्टेशन ऐं तालगी अस्पताल में बोर्ड जे पानी हेठि अची विया। शहर में बिजली ऐं गैस जी फ़राहमी मुकमल तौर ते बंदि थी वई। शहर अंदरि रहंदड़ माण्हू बेयार मददगार बीठल। जोही में गवर्नमेंट डिग्री कॉलेज भरिसां यूनिवर्सिटी कॉलोनी में बोर्ड जो पानी दाख़िल। यूनिवर्सिटी कॉलोनी जा कच्चा घर रही पट पइजी विया। गवर्नमेंट डिग्री कॉलेज ऐं जानवरनि जी अस्पताल में बि पानी दाख़िल थी वियो। पानी जोही गोरख बाईपास ऐं बान जोही रोड खे बि ॿोड़े छॾियो। जोही जो ज़िले हेडक्वार्टर दादू सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। बोर्ड जे पाणी सबबि समी ॻोठ ॿुॾी विया। जोही दादू रोड ते ॿेड़ी सर्विस शुरू कई वई। पाणी जो जोही शहर खे ॾिनल रिंग बंद सां टिनि तरफ़नि खां टकराइजी वियो। FP बचाव बंद, सुप्रियो बंद ऐं MNB ड्रेन खे लॻल घायलनि जे पाणी मेड़ वेझो इंडस हाईवे खे ॿोड़े छॾियो। मोटरवे पुलिस लाड़काने खां कराची ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक बंदि करे छॾी। हज़ारे मुतासिरनि जे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िली ॾुखियाई जो शिकार। मौसमियात खाते सिंध ऐं बलूचिस्तान में वधीक बरसातनि जी अॻती करे छॾी। बरसात जो नओं सिस्टम सिंध जे सामूंडी पटी वारनि इलाइक़नि ते 14 या 15 सेप्टेम्बर ते असरअंदाज़ थी सघे थो। बरसातनि जो ज़ोर जुलाई ऐं अगस्त जहिड़ो न हूंदो। नेपरा एडजस्टमेंट जी दरख़्वास्तनि ते ॿुधणी कंदे बिजली जे अघनि में ₹4.34 वाध जी मंज़ूरी ॾई छॾी। इलेक्ट्रिक जे अप्रैल खां जून 2022 ताईं माही एडजस्टमेंट जी दरख़्वास्त। बिजली जे फी यूनिट ते ₹14.53 इज़ाफ़ी उगाड़ण जी इस्तदा। इलेक्ट्रिक ऐं CPP पारां ₹4.59 ताईं उगाड़ी जूं दरख़्वास्तूं। ऐं PTI चेयरमैन इमरान ख़ान ख़िलाफ़ तौहीन अदालत केस जी ॿुधणी अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट में मंझंदि 2:30 वॻे थींदी। इमरान ख़ान औरत जज सेबा चौधरी खे धमकी ॾियण ते माफ़ी वठण खां इनकार कंदे पूरी
अदालती बेस ते एतराज़ उथारिया आहिनि। इमरान ख़ान दहशतगर्दी जो केस ख़त्म करण लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट सां रुजू करे वरितो।